जुमातुल मुबारक जे अज बाबरकत ॾींहं ते अॼु छो न अल्लाह उनजे रसूल जी मोहब्बत जी ॻाल्हि कजे। बल्कि हदीस पाक जो मफ़हूम आहे कुन्तु कंज़म मख़फ़िया। अल्लाह फरमायो त आउं हिकु छुपियल ख़ज़ानो हुयुसि। पोइ मुंहिंजो इरादो थियो त पंहिंजो पाण खे ज़ाहिर करियां, त पोइ मुंहिंजी शान इहा आहे जंहिं शइ जो इरादो कंदो आहियां पोइ कंहिं बि सबब जो मोहताज न हूंदो। बसि शान इहा आहे कुन इरादो जंहिं शइ जो थियो फरमाईंदुसि कुन उन चीज़ खे थी फ़यकून, पोइ उहा थी पवंदी आहे। मख़लूक खे बनाइण जो फ़ैसिलो फरमायो। उन जी फितरत में पंहिंजी पाक ज़ात जी मोहब्बत रखी। मोहब्बत हिकु ख़ुशबू आहे। जॾहिं माण्हू इन ख़ुशबू खे महसूसु कंदो आहे त उन खां पोइ उन ख़ुशबू खे हासिल करण जी तलब कंदो आहे। मसलन अगर कोई शख्स कंहिं अतर जे दुकान ते वियो, दिलचस्प मिसाल आहे, हिकु ख़ुशबू अहिड़ी लॻल हुई जो जेको बि दुकान में अंदरि दाख़िल थिए पियो त उनखे फ़रहत, उहा ख़ुशबू उनजे क़ल्ब जो करार बणिजे पई, उनखे लज़त अचे पई ख़ुशबू मां। त लाज़मी आहे ख़ुशबू जॾहिं महसूसु थी त महसूसु थियण खां पोइ इरादो थियो कहिड़ो, ख़ुशबू खे ख़रीद करण जो, ख़ुशबू खे ॾिसण जो, ख़ुशबू ताईं पहुचण जो इरादो थियो। ख़ुशबू महसूसु थींदी आहे, बल्कि हिननि अखियुनि खे नज़र न ईंदी आहे। ख़ुशबू अखियुनि खे नज़र न ईंदी आहे। कोई बि अगरि शख़्स अतर लॻाए आयो आहे उन में ख़ुशबू हूंदी पर उहा कंहिंखे बि नज़र न ईंदी। सिर्फ़ु महसूसु थियण जी शइ आहे, लज़त हासिल करण जी शइ आहे ख़ुशबू, करार वठण जी शइ आहे ख़ुशबू। ख़ुशबू मां लज़त वठो, करार वठो, महसूसु कयो, बल्कि उहा तव्हांखे नज़र न ईंदी। महसूसु थिए, क़ल्ब जो करार बणिजे त बाद में इंसान खे उन शइ खे ॾिसण जी तलब पैदा थींदी आहे। अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन इरादो फरमायो मख़लूक खे पैदा करण जो, मख़लूक खे पैदा करण जो, ऐं उहा ज़ात ख़ुदि छुपियल हुई, ज़ाहिर न हुई, छुपियल हुई, हिकु छुपियल ख़ज़ानो हुयो। उन इरादो ज़ाहिर फरमायो पाण खे ज़ाहिर करण जो। अल्लाह अकबर। मख़लूक पैदा थी, आसमान में फ़रिश्ता पैदा कयईं, ज़मीन में मख़लूक पैदा कयईं। आसमान में फ़रिश्ता, ज़मीन में जिन्नो इंस, अशरफुल मख़लूक़ात इंसान खे बनायईं। अल्लाह अकबर। इंसान जॾहिं जहान में आयो त उन ज़ात हिन जहान में हर जगह ते, उन ज़ात हर जगह ते वहुव माकुम ऐनमा कुंतुम जी ख़ुशबू, वहुव माकुम ऐनमा कुंतुम बमफ़हूम मानी। तू जिथे बि हुज आउं उते तोखे नज़र ईंदुसि, तू जिथे बि हुज आउं उते आहियां, तोसां गॾु आहियां। अल्लाह फरमायो आउं जिथे बि तू ज़मीन जे जंहिं कोने में, चाहे हिकु किविल ज़मीन जे अंदरि सुराख़ में अंदरि वञे, उहा बि ख़ुदा जी रबूबियत खे महसूसु कंदी। अगरि दुख दर्द पहुचंदुसि, बाॾाइण शुरू कंदी अल्लाह जे हुज़ूर में। सामईन, इहो छा राज़ आहे? इहा उन जी हिन जहान में बमिसले मिसाल ख़ुशबू जी आहे। अल्लाह पंहिंजी कुदरत जी ख़ुशबू ज़मीन जे कोने कोने में लॻाई आहे। हर शख़्स उनखे महसूसु करे थो, बल्कि नज़र नथी अचे, महसूसु करे थो। महसूसु करण सां इंसान जी कैफ़ियत जुदा थिए थी। अल्लाह अकबर। उहा कैफ़ियत खे उनखे करार पहुचे थो। ख़ुशबू उनखे करार पहुचाए थी, उनखे सुकून बख़्शे थी।
अल्लाह अकबर, अगर वो खुशबू जे ज़्यादा क़रीब थे तो अल्लाह अकबर उनकी ज़िंदगी अमुन ऐं सुकून जो मर्कज़ बणिजी थी वञे, अमुन ऐं शांति ख़ुशू उनजे क़दमनि में अची थियूं वञनि। अल्लाह अकबर, ये सभु नमूना क़ुदरत खुशबू जा इंसान मखलूक महसूस पे कया। आसमान ते फरिश्तन महसूस कया, ज़मीन ते जिन्नो इंस महसूस कया। खुशबू महसूस थियण खां पोइ तलब पैदा थींदी आहे त खुशबू खे ॾिसां, या कहिड़ी खुशबू आहे, इन जो नालो छा आहे, इन खे ख़रीद कयां। जिन्नो इंस ऐं फरिश्तन इहो इरादो ज़ाहिर कयो, परवरदिगार तुंहिंजी मैयत जी खुशबू महसूस कयूं था त दिलो जान के सुकून और करार महसूस थे तो, चैन महसूस थे तो, इन जहान में बेखौफ बणिजी था वञूं। इरादो ज़ाहिर कयुन, परवरदिगार रब अरनी अंजुर इलैक, ए परवरदिगार तुंहिंजी मईयत में एतिरो करार आहे त तुंहिंजी ज़ात जे जलवे में छा लज़्ज़त हूंदी, वो ज़ात जो जलवो अता फरमा। अल्लाह अकबर, मखलूक जिन्नो इंस फरिश्ता पुकारींदा रहा उनकी खुशबू के जीअं जीअं जेतिरो ज़्यादा जे महसूस कयो, उन ओतिरी ज़्यादा डिमांड कई दीदार ऐं ज़ियारत जी। इहा डिमांड थींदी रही। अल्लाह चाहियो त इन खुशबू के हाणे ज़ाहिर फरमाए। पहिरियों छुपियल हुई, सिर्फ़ महसूस थे पई। अल्लाह अकबर, ही पुकार थींदी रही। अल्लाह रब्बुल आलमीन के बाज आई। अल्लाह भी इरादो फरमायो ताकि मखलूक के मखलूक के अॻियां पंहिंजे जलवे के ज़ाहिर फरमाए। इहो ज़हन में नुक़्तो रखिजो। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।